व्यूअर्स हिकिड़ो वीचारो ॾाढा दफ़ा चई था मखदूम वञो मखदूम बिलाल जो नगरी शहीद हज़रत मखदूम बिलाल रहमतुल्लाह अलैह। अस्सलाम वालेकुम वाह फकीर वाह। आई थिंक पंहिंजो साईं जो पटको जेको मथां रखंदा आहिनि। अस्सलाम वालेकुम गरीब जो संग छा हाल आहे कहिड़ा ख़ुशि तबियत सही तो उम्मीद कयां सभु ठीकु हूंदा अक्षरनि में हूंदा भाईजान फर्स्ट ऑफ ऑल अंटू आहे बीठी आहे असां वटि अड़ी हे केरु आहे हाणे उथ न भाऊ वरिती आहे वंटू भाई सीडी खपाई इहा ई ॻाल्हि कल्ह मां ॿुधाइणो चाहियां सीडी जी मानी कोन खाराई वरी वंटू भाई ॿुधा थकी कमु कहिड़ो हलो केॾे था तो मूंखे ॿुधायो हलो केॾे था हथ वारो कमु आहे गाड़ी के सेटिंग कराइंदम गाड़ी के सेटिंग कराइंदम ये भी कराइंदम अरे वो लगन भाई थोड़ी अकेले था एक और सेटिंग की कोई ध्यान हम सेटिंग कराइंदम केड़ो कम भाऊ विडियो दी मर जाई सही गाला केड़ो कम ओ जी 500 ॾिनो दी हां जी लालच जाना बाकी तो संगत असां व्यूअर्स हिकिड़ो वीचारो ॾाढा दफ़ा चई था मखदूम वञो मां ॼाणे दादू वञूं था भला मखदूम में चकर हयूं वञूं आई थिंक दानिश भाई चयो असांखे हे मखदूम जी संगत ॾिसे थी सघी ॾिसंदा पुष्का पुका मखदूम जो रोड साम्हूं तव्हां मखदूम बिलाल शहीद मखदूम बिलाल सम्झो था ॾेखारियां थो तव्हांखे ओ तेरी खैर यार ये रोड जंगल मां ओपी हूंदो दफ़ा हाणे ख़राब थी वियो हिनमहिल बि त तूं ई आयो आहीं चौका हिनमहिल त मां आयो आहियां पर मां आयो हुउमि केॾीमहिल आयो हुउमि आई थिंक लॉकडाउन में हुन खां बाद में वरी अॼु आयो हुउमि हा माजिद मां ऐं बाबर आया हुआसीं ढाकू सरदार असां वरी घणो टाइम थियो आहे लॉकडाउन में अने 2020 में वरी 4 साल खां बाद साम्हूं तव्हांजो ॾिसो था हा कौन भाषा बंदा शक्ति हुई मस्ती खे आहे मस्ती दिको लावी आयल ईंदो न बाबा आयल ईंदो न अरे हमरा तो वञे पूरे पीछे ते हमरा जासी अगट सुख बदन अगट संगत ही अगट सुख बदन शहीद मखदूम बिलाल जो नगरी है ॾिसो विच रोड ते थंबल दिस इज पाकिस्तान बेबी मस्ती खे आहे मस्ती हाणे हे मस्जिद आहे मुंहिंजे ख्याल में हा न हे मस्जिद आहे पीर साहिब
ओ सिंधी टोपी वारा सर गाड़ी है दे बिहार था मखदूम बिलाल जो नगरी बड़ा पसंद लग गया पुलिस वारो इशारा बजे फरूगे वरी मां ये वीडियो भरी मां लाइक कयो समझो इहो तो वीडियो पावर मखदूम बिलाल जो नगरी अल्लाह अकबर लाकी गाड़ी फरा ओ फरो लाकी केड़ो वो केड़ो केड़ो तू लान शहीद हजरत मखदूम बिलाल रहमतुल्लाह अलैह समझो था उनकी नगरी मस्जिद हिते हिन मस्जिद में मां नमाज पढ़ी वहाँ समझो सुभान अल्लाह जी अस्सलाम वालेकुम या अहलल कबूर अस्सलाम वालेकुम या अहलल कबूर शहीद मखदूम बिलाल वाह फकीर वाह 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 अल्लाह आमीन वाह फकीर वाह अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद
हाजी महमद बख्श पावर वलद अल्लाह बख्श पावर। अस्सलाम वालेकुम या अहलल कुबूर। खिदमतगाह मतलब है मुझे ख्याल में मुंहिंजी सोच जे मुताबिक़ है साईं मखदूम बिलाल जो खिदमतगाह हो, सम्झो। आई थिंक वधीक मूंखे इल्मु न आहे जो मां कूड़ हणा। जामे मस्जिद दरगाह शरीफ मदरसा सबको जाना है, एक दिन हमें भी जाना है। या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। What is this? अच्छा है हो मोरनियूं। वाह फ़कीर वाह तुंहिंजो नात। आई थिंक पंहिंजो साईं जो पटको जेको मथां रखंदा आहिनि। सिस्टम सोलर ॾाढी महिनत थियल आहे वाह हिंदे। हिकिड़ी हिकिड़ी चिंबड़ायल आहे। इहो कमु कंदे आई मथे ॾिस मथो थो फिरे। सुभान अल्लाह। अल्लाह जवाब है। What is this? माशाल्लाह वरी चई आहे न त संगत फाइनली असांजे व्यूअर्स जो विश पूरो थियो। मखदूम बिलाल शहीद मखदूम बिलाल सो इहो जेको तव्हां ॾिठो। हाणे पाण वरी उॾाम कंदासीं, किॾे कंदासीं उॾाम। चलो चलें।